अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु हिकु ॿी रेसिपी तव्हां सां शेयर कयां थी। ही आहे ढाबे वारो चिकन, ढाबा चिकन। कॾहिं मूं रस्ते ते कंहिं हंधि बि इहो खाधो हो, उन्हनि खां मूं रेसिपी त न पुछी, पर ज़ाहिर आहे असां पाण पचायूं था त असांखे अंदाज़ो थी वञे थो त हिन में छा छा हूंदो। हाणे हिन में इस्तेमालु थिए थो, हीअ अधु किलो चिकन आहे मूं वटि, ऐं हीअ अदरक थूम, हीअ मुंहिंजी फ्रीज़ थियल हुई, मूं कढी रखी आहे, तक़रीबन हिकिड़ो वॾो चमिचो खाइण वारो, ऐं हिकिड़ो टीस्पून, हिकु नंढो चमिचो ॻाढ़ा मिर्च पीठल, हिकु नंढो चमिचो लूणु, ऐं चोथाई चमिचो हैड। हीअ 3 बसर कटियल आहिनि मूं वटि, ऐं हीअ 3 टमाटर कटियल आहिनि। उनखां सवाइ हीअ सावा धाणा आहिनि कटियल, जेके असां आख़िर में विझंदासीं। हीअ सावा मिर्च आहिनि 2, ऐं हीअ थोरी अधु लीमे जी रस आहे, ईअं सम्झो हिकिड़ो वॾो चमिचो जंहिंसां असां खाईंदा आहियूं, खाइण वारो चमिचो। सो असां शुरू था कयूं, अचूं था असां पंहिंजी देगड़ी जी तरफ़। ऐं हीअ ऑयल मां हिन में विझी चुकी आहियां, अधु कप खां थोरो घटि। ऐं तव्हां हीअ लूणु मिर्च, अदरक थूम या तेल आहे त तव्हां जेको बि हिन में शयूं यूज़ थियनि थियूं, त जेकॾहिं चिकन वधाईंदव त हिन में इहे ॿी शयूं बि वधाईंदव। सभिनी खां पहिरियों असां हिन में विझूं था बिस्मिल्लाह रहमान रहीम, हीअ अदरक थूम। उनखां पोइ हिन में विझंदासीं असां चिकन। चिकन खे असां हाणे मूं बाहि जेका आहे तेज़ करे छॾी आहे, फुल कई तम बाहि, ऐं असां हाणे चिकन खे हिन अदरक थूम ऐं तेल में भुञंदासीं। चिकन जो रंग मटिजी वञे, तव्हांखे उहो ख़बर आहे त जॾहिं बि असां कचो गोश्त कहिड़ो बि हुजे, वॾो नंढो या चिकन जो पचाईंदा आहियूं त बाहि ते उहो रंग मटाईंदो आहे थोरी देरि में, त हीअ थोरी देरि में रंग मटाए वेंदो। ऐं अगरि बूटिन जो हिकिड़ो पासो पची वेंदो आहे त वरी मां ॿियो उन्हनि जो उथलाए छॾींदी आहियां। ईअं करण सां हिकिड़ो त तेज़ बाहि ते इन लाइ बि हिनखे भुञिजे त चिकन जो जेको पाणी आहे इहो हिन में पाण में ई अंदरि में सुकी वञे, निकिरे न। ऐं हीअ उन्हनि खे उथलायो। मूं हुन में जीरा बि विधा आहिनि, छो त मुंहिंजा ॿार शौक़ सां था खाइनि। तव्हांजी पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां चिकन जा पीसिस खणो। ऐं मूं बूटियूं बि मीडियम साइज़, विचोली साइज़ जूं कयूं आहिनि त जीअं इहे जल्दी ॻरी वञनि। सो हुनखे उथलाए पुथलाए चङी तरह भुञिबो त जीअं हिन में अदरक थूम बि मिक्स थी वञे, ऐं हिन में हिन जो रंग बि मटिजी वञे, ऐं इहे सभु बूटियूं थोरियूं घणियूं पची वञनि। ऐं मोस्टली त मूं हॾनि वारियूं बूटियूं विधियूं आहिनि, ऐं हिन में निड़बुट बि विधा आहिनि। उन हिसाब सां मूं खयो आहे त मुंहिंजी फैमिली में कंहिंखे कहिड़ा कहिड़ा पीसिस वणनि था। चिकन जेको हो भुतल हो, उनखे पाणी में पाणी उनजो कढण जे लाइ छाणी में विझी रखियो त उहो जीअं पाणी ड्रेन थी वञे, धोइण खां पोइ उन में पाणी न विझणु घुरिजे, ड्राई चिकन हुजे बिल्कुलु। हाणे भुञे थो पियो। हाणे असां 2 मिंट हिन खे भुञण खां पोइ तव्हां ॾिसंदव हिननि सभिनी बूटियुनि जो रंग जेको आहे चेंज थी वियो आहे। शिकिल मां हाणे ॼण ईअं थो लॻे ॿाहिरां ई पची वई हुई। असां हाणे हिन में हिन मरहले ते शामिलु कंदासीं असांजा सुकल मसाला। हीअ 3 मसाला, ॻाढ़ा मिर्च, लूणु ऐं हैड, इहे असां हिन में विझूं था। इहे विझी असां हिनखे वरी भुञंदासीं। हाणे हीअ चङी तरह सां भुॼी वियो आहे, मसालो बि हिन सां गॾु भुॼी वियो। हाणे असां हिन में विझंदासीं बसर ऐं टमाटर। हीअ 3 वॾा बसर आहिनि, छो त हिन जो बसर जो मसालो ई जेको आहे न उहो बसरनि सां ठहंदो। ऐं पोइ विझूं था हिन में टमाटर, ऐं इहा ॿी जेका शइ हिन में आहे उहा ठहंदी टमाटनि जे करे। हीअ सुठो मसालो, सुठी ग्रेवी ठहंदी, ऐं हीअ तव्हां पचाईंदव। ऐं जॾहिं जॾहिं मूंखे कुझु आइडिया न हूंदो आहे त हाणे छा पचाइजे, जीअं अॼु त मूं सोचियो त भला अॼु हा असां ढाबे वारो चिकन था पचायूं, टेस्ट बि सुठो थींदो आहे, ऐं खाइण में इहो सभिनी खे तमामु घणो पसंदि बि ईंदो आहे। ऐं उन टाइम जे परेशानी जो
जेको उहो मसलो बि हल थी वेंदो आहे त हाणे छा पचाइबो। सो हिन में पाणी बिल्कुलु न पवंदो। ही बसर टमाटा पंहिंजो पाणी कढंदा, कुझु चिकन पाणी कढंदो, हीअ सभु उन में चङी तरह सां ॻरी वेंदा। हाणे असां हिनखे ॾींदासीं ढक ॾेई असां हिनखे मीडियम बाहि ते पचायूं था। सो उन खां पोइ असां हिन में लीमे जी रस, सावा मिर्च वग़ैरह शामिलु कंदासीं जॾहिं ही ॻरण वारो थी वियो। सो हाणे असां हिनखे ढक ॾेई थोरो टाइम इंतज़ारु था कयूं। 10 मिंट मूं हिन चिकन खे पचायो आहे मीडियम बाहि ते। ॾिसूं छा थियो आहे। हाणे ॾिसो बसर ऐं टमाटर नरम थी विया आहिनि। चिकन मुंहिंजो तक़रीबन ईअं अधु ॻरियो आहे ऐं पंहिंजो पाणी बि भाॼियुनि ऐं चिकन कढियो आहे। हिन मरहले ते असां हिन में मिलाईंदासीं सावा मिर्च, ही सावा मिर्च, ऐं उन खां पोइ असां हिन में विझंदासीं लीमे जी रस। हीअ आहे लीमे जी रस, मां विझी छॾी। हाणे हिन महिल ताईं ही मीडियम बाहि ते पियो पचे, ठीकु आहे। हाणे लीमो ऐं मिर्च विझण खां पोइ असां हिनखे दम ते छॾींदासीं। हाणे दम हिनखे घटि में घटि मां 15 मिंट पचाईंदा। सो हिन खां पोइ हिन जी जेका फाइनल शकिल थींदी, चेक कबो त भई चिकन ॻरियो आहे, पाणी सफ़ा सुकी वञे, तेल अलॻि थी वञे, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे असां हिन जी बाहि बंदि कंदासीं ऐं हिन में धाणा मिलाईंदासीं। हाणे मुंहिंजे तरफ़ां ही आख़िरी सीन आहे, आख़िरी व्यू आहे जेको मां तव्हांखे ॾेखारियां पई। हाणे मां हिनखे ढक ॾेई दम ॾींदसि 15 मिंट ॿिया। बूटियूं नंढियूं आहिनि ऐं चिकन जीअं त जल्दी ॻरी वेंदो आहे, इन लाइ ही इन 15 मिंट में बिल्कुलु